अस्सलाम वालेकुम दोस्तों आऊं हिन वक़्तु पंहिंजी ॿकरियूं चेक करे रहियो आहियां ऐं इहो अव्हांखे बि करणु खपे। यानी रोज़ाना बुनियादनि ते तव्हां ॿकरियुनि जूं अखियूं, वात, खुर ऐं ज़रो हुनजो चेक करियो त किथे वात में त हुनखे को मसइलो कोन्हे, अखियुनि में त का हुन सां बीमारी कोन्हे का। त इन लिहाज़ खां तव्हां ॿकरियुनि जी जेका हिसा डेली बुनियादनि ते चेकिंग कंदव। जेकॾहिं अव्हांखे बहितरु नाणो कमाइणो आहे त पोइ अव्हांखे ॿकरियुनि जी जदीद फार्मिंग ॾांहुं तव्हांखे ध्यानु ॾियणो पवंदो ऐं जदीद फार्मिंग जा कहिड़ा उसूल आहिनि उहे अॻियां हली आउं तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां सां मुखातिबु थियां थो। पर फ़िलहालु अव्हांजी ख़िदमत में हीअ अर्ज़ु रखी रहियो आहियां त मुहताजी खां बचो ऐं पंहिंजो कारोबार करियो। ऐं कारोबार में जेका नेमत आहे उहा अव्हां तसवुरु बि नथा करे सघो ऐं अव्हांजो खीसो कॾहिं बि ख़ाली न रहंदो। दोस्तों, जॾहिं बि ॿकरियूं ख़रीद कयो त उहे पठूं ख़रीद कयो, छाकाणि त पठ जो इहो फ़ाइदो आहे असांखे त जेकॾहिं उहा संड निकिरी थी पवे त घटि में घटि उहा तव्हां पाले जवान करे सिहतमंद कंदव, तव्हांखे गोश्त में फ़ाइदो ॾेई वेंदी, नुक़सानु कोन ॾींदी। का बि अहिड़ी ॿकरी ख़रीद न करियो जेका 2-3 तूर विहायल हुजे, छाकाणि त उन्हनि में खोड़ सारियूं कॉम्प्लिकेशन्स थींदियूं आहिनि, खोड़ सारा मसाला थींदा आहिनि। उनजे करे जेका बि ख़रीद कयो त उहा पठ, शुरूआत में तव्हां पठ ख़रीद कयो, उनखां पोइ अव्हां उन मां तूर वठो ऐं वधीक ॿकरियूं जेके आहिनि से पैदा कयो। असां जेको ही ख़रीद कयूं उन में तव्हां ॾिसो पिया त अक्सरियत पठुनि जी आहे, पर हाणे असां वटि 2-2.5 महीना हिननि खे थिया आहिनि, पर उन मां खोड़ सारियूं जवान थी वियूं आहिनि, केतिरियूं लॻी चुकियूं आहिनि, केतिरियूं ढुकियूं थियूं आहिनि। त उन हिसाब सां ही जेका ॿकरी आहे हाणे हिन खे अखियुनि में ही पिचूं आहिनि, त हिन जे लाइ वरी हिकिड़ो ड्रॉप ईंदा आहिनि, उहे डॉक्टर खां पुछी तव्हां लॻाईंदव त हिन जूं अखियूं साफ़ु रहंदियूं। सियारे में ॿकरियुनि खे अक्सर बीमारियूं थियनि थियूं, उनजे करे उनजो एहतियात करिणो आहे ऐं तमामु घणो उनजो ख़्यालु करिणो आहे। PPCC या CCPP हिकिड़ी वैक्सीन अचे थी, उहा तव्हां सेप्टेंबर ऐं अक्टूबर में लॻाए छॾियो त जनवरी ताईं हुनजो जेको इम्यून सिस्टम आहे उहो ॾाढो मज़बूत रहंदो, ॾाढो ताक़तवर रहंदो। असां पहिरियां हिननि खे बबुर जी टारी ॾींदा हुआसीं, हाणे बि असीं ॾियूं था उन्हनि खे, पर हाणे जीअं त बरसीन असांजी बरसीम जेका आहे उहा तयारु थी चुकी आहे, उनजे करे असीं हिनखे सुबुह जो बरसीम ॾींदा आहियूं ऐं राति जो वरी हिनखे भूसो ऐं बोह मिक्स करे ऐं उनजे मथां वरी असां जेको पाउडर आहे उहो पाउडर असीं पैलेट मशीन ते ठाहींदा आहियूं। उहो पाउडर आहे मकई, ज्वर, बाजरी, इन जो जेको आहे सो हूंदो आहे, उहो असीं पाउडर उन बोह में मिक्स कंदा आहियूं। उन सां गॾोगॾु भूसो बि असीं उन में मिक्स कंदा आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि असांखे ज़हन में रखणु खपे त हीउ जेको कारोबार आहे ॿकरियुनि जो, असां मुस्तक़बिल में ज़ाहिर आहे त वॾो माल बि वठंदासीं, कि ॿकरियुनि जो कारोबार एतिरो त शानदार कारोबार आहे जो ॿकरी साल में 2 दफ़ा वियामंदी आहे। 2 दफ़ा मतिलबु हू हर 5 महीने वियामंदी आहे ऐं तव्हां हुनखे 2 महीना ॾेई छॾियो, गैप ॾेई छॾियो ऐं सुठो खाधो, सुठो जेकॾहिं चारो आहे त पोइ साल में अव्हांखे 2 दफ़ा फर ॾींदी। ऐं असांखे कंहिं बि हुन शौक़ में वञण जी ज़रूरत कोन्हे का। असांजी वरी हिकिड़ी आदत आहे त बाबा असांखे जेको आहे सो गुलाबी वठिणी आहे, असांखे फलाणी वठिणी आहे। जेकॾहिं तव्हांखे नाणो कमाइणो आहे त पोइ तव्हांखे कंहिं शौक़ में वञण बजाए जेके बि लोकल तव्हांजो ॿकरियूं आहिनि उहे तव्हां ख़रीद करे अचो ऐं उन्हनि खे पाण वटि पालियो। गोश्त में खपाइणु चाहियो त गोश्त में खपायो ऐं जेकॾहिं उन मां फर वठणु चाहियो त फर बि अव्हां वठी सघो था। नतीजे में अव्हां हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो नाणो उन मां हासिलु करे सघो था। फ़र्ज़ु करियो जेकॾहिं हिकिड़ी ॿकरी आहे त उहा साल में तव्हांखे 2 दफ़ा उहा वियामंदी ऐं हूअं त 3 फर बि ॾींदियूं आहिनि, के ॿकरियूं 4 फर बि ॾींदियूं आहिनि, पर 2 त तव्हांजा हर क़ीमत ते उहे फर ॿकरियूं ॾियण वारियूं आहिनि। त हाणे साल में हिकिड़े साल अंदरि हिकिड़ी ॿकरी मां तव्हां वटि थी वेंदियूं 5 ॿकरियूं ऐं जेको पहिरियों तूर हूंदो उहो पहिरियों तूर जेकॾहिं उहे मादियूं हुन ॾिनियूं आहिनि ॿई त उहा वरी वेझे थी वेंदी, ढुकी थियण जे वेझे थी वेंदी ऐं नतीजे में उहा बि वरी
जेको टियों तूर हूंदो उन टे तूर में पंहिंजी माउ सां गॾु उहा बि वियामंदी। हाणे ईअं उहो तइदादु वधंदो वेंदो ऐं हिकिड़ी ॿकरी मां तव्हां हिकिड़ो तमामु वॾो धणु जेको आहे सो उहो तव्हां करे सघो था। असां रूमी गोट फार्म तरफ़ां मुख़्तलिफ़ क़िस्म जो हिन में असां उहो जिन्सूं रखियूं आहिनि, जंहिंमें सिंधी आहिनि, जंहिंमें नंढियूं टापुलियूं आहिनि, जंहिंमें टेडी ॿकरियूं आहिनि, जंहिंमें वरी असांजूं सिंधी वॾियूं जेके ॿकरियूं थियनि थियूं उहे बि आहिनि। त असां मिक्स जेको ॿकरियुनि जो जेको आहे उहो सिस्टम हिन में रखियो आहे। त उन सां इहो फ़ाइदो थो पवे त हर ॿकरी पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां उहा प्रोडक्शन ॾिए थी। असां उन्हनि खे तमामु हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो माहौल ॾिनो। हाणे हिन वक़्तु असां हुनजी वाड़ी में बीठा आहियूं। जीअं ई मथां खां हिन सीढ़ी खां शेड खां हेठि लथियूं त डायरेक्ट हिन दरवाज़े वसीले हेॾा हिन वाड़ी में अची वियूं ऐं हाणे हू सुबुह वारो जेको चारो आहे उहो चरी रहियूं आहिनि। ऐं हेठि वरी असां वारी विछाए छॾी आहे। हीअ वारी, हिन वारी जो हिकिड़ो सबबु आहे। हूअं अवां सम्झंदव त सियारे में त वारी थधी थींदी आहे, तंहिं करे ॿकरियुनि जे लाइ इहो नुक़सानु करे सघे थी, पर हिन वारी जो हिकिड़ो ॿियो फ़ाइदो आहे, तमामु ज़बरदस्त क़िस्म जो फ़ाइदो आहे। त ॿकरी जॾहिं हिन में फोलड़ी लाहे थी ऐं पेशाब करे थी, उहो वारी में मिक्स थिए थो ऐं उनखे माण्हू मिक्स कंदो रहे थो त उन मां हिकिड़ो भाण थो तयारु थिए। असांखे पंहिंजे हुन ओरिजिन ॾांहुं मोटिणो आहे, पंहिंजी असलियत ॾांहुं मोटिणो आहे। हीउ जेको DAP, यूरिया, फलाणो कलर, इहो ज़मीनुनि में प्रोडक्शन त असांखे ॾिए थो, पर ज़मीनुनि खे मुहताज ऐं आदी बि बनाए छॾे थो। हाणे हीउ जेको वारी वारो भाण थींदो, जंहिंमें फोलड़ी आहे, जंहिंमें ॿकरी जो पेशाब आहे, इहो भाण जॾहिं असां ॿकरियुनि जे ई चारे जे लाइ या ॿिए कंहिं फ़सुल जे लाइ ज़मीन खे ॾींदासीं त असांखे DAP यूरिया जो कमु बि ॾींदो ऐं ज़मीन उन जेको पेस्टिसाइड आहे, जेको असां दवाऊं आहिनि ऐं कलर ऐं इहो जेको जंहिं ते कयूं था, उन मां बि असीं आज़ाद थी पवंदासीं ऐं हुनखे हिकिड़ो फितरी जेको आहे भाण उहो हुननि खे ज़मीन खे मिलंदो। नतीजे में तव्हांजी पैदावार ॾाढी ज़बरदस्त थींदी, तव्हांजी बरसीम ज़बरदस्त थींदी, लूसण ज़बरदस्त थींदो। ॿी जेका अहम नुक़्तो आहे उहो इहो आहे त अवां जॾहिं बि गोट फार्मिंग शुरू कयो त उनजे लाइ इहो लाज़मी आहे त तव्हां लूसण ज़रूरु पोखियो, छाकाणि त लूसण 12 महीना हलंदो आहे। जेकॾहिं उनजी ट्रीटमेंट अवां सुठी था कयो, उनजी जेकॾहिं देखभाल सुठी था कयो, उनजी जांच पड़ताल सुठी था कयो, त 12 महीना ॿकरियुनि खे साओ चारो बहरहाल उहो मुयसरु थी सघंदो। तंहिं करे लूसण पोखियो। उन सां गॾोगॾु हिकिड़ा माण्हू आहिनि जिन वटि ज़मीन कोन्हे, उहे कीअं गोट फार्मिंग कनि, त उहे मकाते ते बि ज़मीन वठी सघनि था। ऐं सम्झां थो 100 ॿकरियुनि जे लाइ तव्हां वटि 2 एकड़ ज़मीन तमामु घणी आहे, खोड़ आहे, पर जेकॾहिं तव्हां वटि 4 एकड़ आहे त तव्हां 2 एकड़नि जो जेको चारो आहे उनखे सुकायो, उनखे वरी तव्हां ईंदड़ वक़्त जे लाइ रखो, उनखे तव्हां पाचकनि में ॿोरियुनि में बंदि करे रखो त जीअं ईंदड़ वक़्त में उहो साओ चारो जेको आहे उहो ॿकरियुनि खे मुहैया करे सघो। ॿकरियुनि जे पालना ऐं सुठे फ़ाइदे हासिलु करण जे लाइ बुनियादी नौत जूं ॻाल्हियूं 3-4 आहिनि जेके असांखे ज़हन में रखणु खपनि। हिकु त हुनजो भरपूर चारो हुजे। ॿकरी उहो जानवर आहे जेको कख पन बि खाई वेंदी, हर तरह जो गाह हू खाए थी ऐं हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो जानवर आहे त हुनखे चारो ज़बरदस्त क़िस्म जो हुजणु खपे। ऐं उनखां पोइ ॿकरी जी जेका वैक्सीन आहे, साल जो हिकिड़ो शेड्यूल ठाहे छॾियो त कहिड़े महीने खां कहिड़े महीने ताईं तव्हांखे कहिड़ी वैक्सीन ॾियणी आहे। पोइ जॾहिं तव्हां शेड्यूल ठाहे छॾींदव त तव्हां वक़्त ते उन्हनि खे वैक्सीन करियो। वैक्सीन कंदव त हू बीमार न थींदियूं, तव्हांखे को बि नुक़सानु न थींदो। ऐं टीं ॻाल्हि त ॿकरियुनि जी सिक्योरिटी, यानी तव्हां उनजी सिक्योरिटी कयो। उन्हनि जे लाइ ॾाढा खोड़ सारा कम आहिनि। उन में सभ खां पहिरियों तव्हां इहो चेक कंदव त हिन जा खुर वॾा त न थी विया आहिनि। जेकॾहिं खुर वॾा थी विया आहिनि त तव्हां हुन जा खुर कटर हिकिड़ो मिले थो खुरनि खे नंढो करण जो, हुन जा खुर तव्हां कटींदव। ख़ासि तौर ते गर्मियुनि वारी मुद में तव्हां हुन जा खुर कटींदव। ऐं वार जेकॾहिं हुन जा पछड़ वारा वार आहिनि उहे वॾा थी था वञनि त तव्हां उनखे बि कटींदव। ऐं उन सां गॾोगॾु ॿकरियुनि जे लाइ तव्हां हिकिड़ी सहूलियत पैदा करियो त जेकॾहिं तव्हांजो एलिवेटेड शेड आहे, यानी मथां शेड आहे, त उते तव्हां हिकिड़ो रसो विच में ज़ाहिरा पिलर हूंदो, उनखे हिकिड़ो रसो वेड़े छॾियो या हुनजे खणण जे लाइ बुर्श हुन में लॻाए छॾियो त जीअं ॿकरियूं खणंदियूं रहनि। खणण सां इहो आहे त हिकिड़ो त ॿकरियुनि खे आदत आहे खणण जी ऐं उहा हुनजी मोरूसियत में शामिलु आहे। नंबर 2 त हुनजे वारनि में चिचड़ या ॿियो को जीत जड़ो
उहो न थींदो। ऐं ॿकरियुनि खे तव्हांखे रोज़ाना बुनियादनि ते चेक बि करिणो आहे, ॾिसणो आहे, उनजो वात खोले ॾिसणो आहे, उनजूं अखियूं ॾिसणियूं आहिनि, उनजा खुर ॾिसणा आहिनि त किथे को इन्फेक्शन त कोन्हे या किथे को मसइलो त न आहे। त उहो जॾहिं तव्हां इहो हिन में थोरी महिनत आहे, पर पंहिंजे वकार वारो पोरियो आहे, न कंहिंजी मुहताजी आहे, न कंहिंजे ॾाढो हथु टंगण जी ज़रूरत पेश अचे थी, न कंहिंखे सर करण जी ज़रूरत पेश अचे थी। तंहिं करे रुॻो ई ॿकरियुनि वारो न, पर ॿिया खोड़ सारा कारोबार आहिनि जेके करे सघजनि था। असां वटि अलमियो इहो आहे त अॼु बि असीं ॾहाका पुराणो जेको एग्रीकल्चर जो सिस्टम आहे उन ते असीं हलूं था ऐं अॼु बि असीं उन तरीक़े सां पंहिंजी एग्रीकल्चर कयूं था। पोइ उनजी रिज़ल्ट इहा थी निकिरे त कणिक जॾहिं लहे थी त उनजो अघु किरी थो पवे। DAP असांखे 14,000, 16,000, 13,000 रुपए में ॿोरी थी मिले, यूरिया असांखे 5,5-6,000 रुपए में ॿोरी थी मिले। ऐं पोइ जॾहिं कैलकुलेशन था कयूं, हर बि असीं ट्रैक्टर खां करायूं था, सॼो कयूं था, त उहा जेका कणिक लहे थी अघु किरण जे करे उनजो सॼो नुक़सानु असांखे पवे थो। वणनि जो फ़सुलु जॾहिं पोखियूं था त वरी बारिशूं पइजी थियूं वञनि। हाणे इन्वायरमेंटल चेंजिस जे करे ऐं माहौलियाती तब्दीलियुनि जे करे अक्सर जेको आहे सो फुटनि मां असांखे फ़ाइदो नथो पवे। असां ॿिया फ़सुल नथा पोखियूं। मसइलनि असांखे सब्ज़ी हिकिड़ो अहिड़ो फ़सुलु आहे जो उहा सदाईं ज़रूरत में आहे, गोश्त सदाईं ज़रूरत में आहे, खीर सदाईं ज़रूरत में आहे। तंहिं करे इन्हनि मां सिलेक्ट करे असांखे पंहिंजी ज़मीनुनि ते उहे फ़सुल पोखणु खपनि। ऐं लाइव स्टॉक जेको आहे उहो अहिड़ो हिकिड़ो मुस्तक़िल कारोबार आहे जेको कारोबार असांखे कॾहिं बि नुक़सानु न ॾींदो। शर्त इहो आहे त उहो जदीद बुनियादनि ते हुजे। असां वटि रवायती तरीक़नि सां इहो थींदो आहे त पंहिंजो असां हिकिड़ो वाड़ी ठाहे छॾींदा आहियूं, उन में अंदरि ॿकरियूं बिहारे छॾींदा आहियूं। नतीजे में ॿकरी जे पेशाब में हिकिड़ी गैस थींदी आहे जेका हुनजे फिफड़नि खे कमज़ोर कंदी आहे। ॿकरी जी सरासरी उमिरि 12 साल थिए थी ऐं उन में हू जेके 12 सालनि में जेके तूर ॾिए थी, उहे तूर जेको आहे सो उहे जेतिरा बि तव्हां काउंट करे वेंदो साल में 2 तूर हूंदा आहिनि ऐं हुनखे वॾे थियण में बि 8-10 महीना लॻंदा आहिनि, 12 महीना बि लॻंदा आहिनि किन किन नसुलनि खे। तंहिं करे हीउ माल उहो आहे जेको अव्हांखे कॾहिं बि नुक़सानु न ॾींदो ऐं अव्हां कॾहिं बि इन जे लाइ मुहताज न हूंदव त को तव्हांखे घणो पैसो कोन्हे को या तव्हां वटि पैसे जी का खोट आहे। मूंखे उमेदु आहे त तव्हां रूमी गोट फार्म जे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदव, लाइक कंदव, शेयर कंदव पंहिंजे दोस्तनि सां। असां अव्हांखे सलाहूं बि ॾींदासीं, कमेंट करे सुवाल बि पुछंदव। जेकॾहिं अव्हांखे सुठियूं वीडियोज़ लॻनि थियूं, असांजो निज़ाम हीउ जेको असां ठाहियो आहे उहो सुठो लॻे थो त यकीननि तव्हां उन ते बि कमेंट कंदव ऐं असां सां राब्ते में रहो। असीं तव्हांजी रहनुमाई बि कंदासीं। हीअ त मुख़्तसिर वीडियो आहे पर हिन जो हिकिड़ो वसी पंहिंजो बैकग्राउंड आहे जेको तव्हांखे वक़्तु बि वक़्तु हिन चैनल ते मिलंदो ऐं तरक़ीब तव्हांखे ॿुधाईंदा रहंदासीं। सदाईं ॻाल्हि।